हुयो कुर्बान वञा इबादत उहा इबादत आ जेका इत्तबाए रसूल आ इबादत उहा है जेका फरमाने रसूल आ हबीब जे फरमान के छड़े भली सारी उम्र तबलीगूं कंदा रहूं कोन कबूल पवंदियूं हबीबन जे तरीके इत्तबा के छड़े समय सजदा ॾियूं कोन कबूल पवंदा समय रोज़ा रखूं कोन कबूल पवंदा समय मुंहिंजा दोस्तो हज उमरा कयूं कोन कबूल पवंदा पर अमल उहो कबूल आहे जेको मन युतिअ रसूल फ़क़द अता अल्लाह सुभान अल्लाह न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो अथव न ॻाल्हाइण जो रोज़ो का टैक्स थी मथां लॻे वात में मुंग आहिनि सुभान अल्लाह चवण सां उहे तुंहिंजा दर्जा वधनि था जो हिकिड़ो घोड़े सवार सॼो ॾींहुं घोड़ो दौड़ाईंदो रहे घोड़ो बि भलो आहे सवार बि भलो आहे सॼे ॾींहं में का मंज़िल माणींदो या न या तुझी गोलारची टपी विंदो सिजावल टपी विंदो कराची टपी विंदो मदीने ताईं पहुची विंदो भलो घोड़े सवार भलो घोड़ो भी भलो आ का मंजिल काटे विंदो साईं फरमान था जेको हिकिड़ो दफ़ो चवे तो सुभान अल्लाह हिकिड़े भेरे सुभान अल्लाह चवण सां जन्नत में उन बाने जे लाइ दरख़्त लगायो वेंदो आहे वणो लगायो वेंदो आहे उन जी एॾी वॾी छांव वेकिरी हूंदी आहे तुझे बनी में बबरू हुंदो टाली हुंदी निम्मो हुंदो वण हुंदो दरख़्त हुंदो हां अज त झेड़ा है फुट ते भी झेड़ो आ काठी ते भी झेड़ो आ ही वण मुंहिंजो ही बनी मुंहिंजी ही शइ मुंहिंजी पर जन्नत में एॾो कुशादो तोखे वण मिली वञे जंहिंजूं एॾियूं वॾियूं शाखूं हुजनि एॾो वेकिरो थुड़ हुजे एॾियूं वॾियूं टारियूं हुजनि जंहिंखे न सुरो लॻे न पाणी जी ज़रूरत थधा साफ़ हुनजी हवा हुजे ऐं हुन में मेवा हुजनि उहो तुंहिंजे नाले हुजे बाबा ही फलाणे जी मिल्कियत आहे सो बि हिकिड़े भेरे सुभान अल्लाह चवण सां कसुकान लॻंदई सोहणे अली मुर्तज़ा जे बारे में मदीने वारे साईं हथ खयां आहियूं सहाबी रिवायतो करे त मूं ॾिठो पिए त चंद सिजु लथल ॿुॾल वापसि वियल ईअं वरी आयो विची जे निवास ते खड़ो थी वियो आहे ईअं पियो मालूम थिए त हिकिड़ो छेड़ो महबूब जे हथ में हुयो ऐं ॿिए छेड़ो सिज जे गिचीअ में ॿधल हुयो महबूब जीअं पिया ॿारनि तीअं पियो वरे अज तो मुल्ला चे तो नौज़ बिल्ला जेड़ो नबी तेड़ो मां खाइणा पीअणा उथणा बशरा पर मुल्ला खबरदार तुझो तो कुत्तो भी चयो कोन थो मञे पर आसमानन ते हुकूमत हलाइण वारो मदीने वारो साईं सुभान अल्लाह फकीर शेर पढ़ियो चो सुभान अल्लाह सोने अली मुर्तज़ा जे मंजर के ऋषि शेर पढ़ी हजरत अली खां सिज हो लही वियो तुंहिंजे हुकुम सां जल्द सो उभिरियो हजरत अली खां सिज हो लही वियो तुंहिंजे हुकुम सां जल्द सो उभिरियो खजीअ जे मिंबर कीअं रुनो दिल पर तारिया तो पत्थर खजीअ जे मिंबर कीअं रुनो दिल पर तारिया तो पत्थर आई अहिड़ो सखी सरदार मां तुंहिंजी तारीफ़ छा सुहिणा गाया मुझा सोहना नबी सरदार मां तुझी तारीफ छा सुहिणा गाया तुझे अचण सां थी वियूं पहाड़ियूं तुझे अचण सां थी वियूं पहाड़ियूं चांदनि जा थी विया बेड़ा पार मां तुझी तारीफ छा सुहिणा गाया मता ॿिया दुख कयो पर कलमे वारन जा बेड़ा पार मां तुझी तारीफ छा सुहिणा गाया राहू हुजन चांदिया हुजन पंजाबी हुजन मुहाजिर हुजन मेमण हुजन मलाह हुजन मंगणा हुजन केर भी हुजे जन भी चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जा बेड़ा पार मदीने वारे साईं जे फरमान ते चो सुभान अल्लाह इसमें अचो इंशाअल्लाह हज़रत साईं पहुंचण वारा आहिनि मुझे अर्ज़ करण जो मक़सद इहो हूंदी हो न इंसान जी हिकिड़ी रूहानी जिस्मानी औलाद जी निस्बत हूंदी आहे ऐं ॿी हूंदी आहे दोस्ती जो ताल्लुक़ चओ सुभान अल्लाह महबूब जे सहाबनि जो महबूब सां केतिरो प्यार हो
चो सुभान अल्लाह। ही महीनो जमादिल आखिर हले पियो 22 जी रात ग़ालिबन अज साईं 22 है न किला 22 जी रात सुभान अल्लाह। यार गार मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वफादार नक्शबंदिन जो सरदार चो सुभान अल्लाह। हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे विसाल जी तारीख़ आहे। विसाल माना मुलाक़ात, विसाल वसूल के चइबो आहे, गॾिजाणी खे चइबो आहे। चओ सुभान अल्लाह। आम या समझंदा कयो ॻाल्हि त मरण बि शइ आहे, विसाल बि शइ आहे। विसाल जीअं को विछियल कंहिंसां मिले, जुदा थियल कंहिंसां मिले, उनखे वसूल चइबो आहे, ॻांठापो चइबो आहे, वेझड़ाइप चइबी आहे। सैयदना सिद्दीक़ अकबर जी ज़िंदगी मुबारक जे आख़िरी ॾींहं आहिनि। सैयदना शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाण घुरायो अथनि, हैदर करार आया आहिनि। सैयदना सिद्दीक़ अकबर अर्ज़ु कयो त साईं जॾहिं मां हिन दुनिया मां विसाल करे वञा त मुंहिंजे जनाज़े खे, मुंहिंजे जिस्म खे खणी मुझे सरदार मदीने वारे साईं जे गुंबद खिजरा जे साम्हूं रखिजो। छो त मूं ज़िंदगी जी हर घड़ी पंहिंजे महबूब सां गॾु गुज़ारी आहे। दुनिया में, सफ़र में, हज़र में, गार में मुंहिंजी दिलि जी तमन्ना आहे त मज़ार में बि महबूब सां गॾु हुजां। तवज्जो सां ॿुधो, हेॾे होॾे न निहारियो, भुॻड़ा कोन था विरहाइजनि, हेॾे तवज्जो कयो। मिठाई पई विरहाइजे मदीने वारे साईं जी मोहब्बत जी, हेॾे तवज्जो कयो। सुभान अल्लाह। पोइ ईअं थियो जॾहिं विसाल जो टाइम आयो, विसाल थी वियो, सैयदना सिद्दीक़ अकबर जे जसद अनवर खे खयो सहाबन सोने अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जी क़ियादत में आया ऐं हुज़ूर जे गुंबद खिजरा जे साम्हूं अची रखियूं। सुभान अल्लाह। सलातो सलाम पढ़ंदे अर्ज़ कयूं त या रसूल अल्लाह तव्हांजो ग़ुलाम हाज़िर आहे। उलमा वेठा आहिनि, साईं हज़रत अल्लामा व मौलाना साहिबज़ादा साईं शफ़ीउल्लाह साहिब जन, मुंहिंजे मुर्शिदन करीम जा बिरादर मोहतरम, तव्हां पुछी ॾिसो त गुंबद खिजरा जो दरवाज़ो खुली पियो। चओ सुभान अल्लाह। ॿुधण वारनि ॿुधो त विसाल करायो, मुलाक़ात करायो, ॻांढापो करायो मुझे दोस्त सिद्दीक़ के मूं मोहम्मद करीम सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो मुझे पिरी ई निस्बत आहे दोस्ती जी, ग़ुलामी जी। महबूब जा सब सहाबी वफादार आहिनि, गद्दार न आहिनि, बेवफा न आहिनि, मुनाफ़िक़ न आहिनि, सब सच्चा ऐं वफादार आहिनि। सुभान अल्लाह। त अल्हम्दुलिल्लाह असांजो बेड़ो पार आहे जो असीं अहल सुन्नत वल जमात मजाई, यानी सुन्नत मदीने वारे साईं जी, जमात मदीने वारे साईं जे ग़ुलामनि जी। चओ सुभान अल्लाह। त इंशाअल्लाह जीअं मुंहिंजा सोना मुर्शिद करीम ईंदा, पाण इशा नमाज़ पढ़ाईंदा, ऐं जेकी बि अञा दोस्त ॿाहिरि बीठल आहियो उन्हनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे अचो, वेझा थियो, सिफ़नि में वेहो। ऐं जलसे में अल्हम्दुलिल्लाह स्टॉल बि लॻल आहे किताबनि ऐं कैस्टुनि जो, जंहिंमें मुंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे तक़रीरनि मुबारक जूं कैस्टूं CD में, ऑडियो में अव्हां जे फ़ाइदे जे लाइ हिते आंदियूं वियूं आहिनि। अव्हां सख़ी थियो, कंजूस न थियो। चओ सुभान अल्लाह। सख़ी थियो, अल्लाह जे रस्ते में कैसेट ख़रीद करे कंहिं होटल ते ॾिनव, कंहिं दुकान ते ॾिनव, कंहिं गाॾी वारे खे ॾिनव, कंहिं पीरी प्यारे खे तोहफ़ो ॾिनव, उहा कैसेट ॿुधी हिकिड़ो माण्हू निमाज़ी थी पियो, तव्हांखे केतिरो अजुर मिलंदो? हा सुभान अल्लाह। त उहे कैसेटूं ख़रीद कयो ऐं हज़रत साईं जा लिखियल किताब वॾी महिनत सां साईं जन लिखिया आहिनि, उहे सवली सिंधी में अल्हम्दुलिल्लाह उहे आहिनि। किताब बि ख़रीद कयो, कैसेटूं बि ख़रीद कयो, अल्लाह जो ज़िक्र कयो। अल्लाह अल्लाह अल्लाह। सोने सरदार मदीने
वारे साईं जी मजलिस लगी पई आ मुझे महबूब जा गुलाम हुजूर जे सामू वेठा आहिनि अल्लाह अल्लाह मुझे दिल बर मदीने वारे साईं हुकुम फरमायो त कारात थींदी हेॾे तवज्जो कयो मोहब्बत वारो ईमान ऐं इश्क वारो सरकार फरमायो त कारात थींदी मूं मोहम्मद करीम खे पाणीअ जी ज़रूरत पवंदी सरकार कुझु ॻाल्हायो ग़ैब ॻाल्हायो लिक में ॻाल्हायूं ईअं आम न ऐलान कयूं त फलाना सहाबी तूं हुजाए ओ फलाना सहाबी तूं ॾिजाए सियारो हूंदो या गर्मी हूंदी अल्लाह अल्लाह हबीब ईअं न फरमायो इज्तमाई फरमायो त कारात थींदी ॿुधो पिया सिंधी पियो ॻाल्हायां कारात थींदी मूं मोहम्मद करीम खे पाणी जी ज़रूरत पवंदी वक़्तु गुज़रंदो रहियो ॾींहं गुज़रंदा रहिया हफ़्ता गुज़रंदा रहिया महीना गुज़रंदा रहिया मौसम मटिबी रही सियारा ऊन्हारा बहार चिट ईंदा विया मौसमूं मटिबियूं वयूं कारात थी असर जो वेलो आहे चओ सुभान अल्लाह सख़्त सर्दी जी रात आहे पारो पइजी रहियो आहे मुंहिंजे सोने सरदार मदीने वारे साईं फरमायो त आहे को जो मूंखे पाणी पहुचाए त ग़ुलाम अर्ज़ कयो लब्बैक व सअदैक फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह जीव चवां क़ुर्बान वञा मुंहिंजो अबो मां तव्हांजे मथां क़ुर्बान वञे सिद्दीक़ अकबर अदब वारो हुयो असां सुन्ननि खे सम्झाए पियो त जॾहिं पुनल सॾु करे त छाहे छो कीअं न पर ईअं चओ त सदके वञे मुंहिंजो अबो ऐं मां तां क़ुर्बान वञा मुंहिंजा महबूब जीव चवां छो त जीअं जहिड़ो मुंहिंजो महबूब आहे न महबूब आहे जीअं जहिड़ो क़ुर्बान वञे मुंहिंजा दोस्तो सिद्दीक़ अकबर पाणी पेश कयो आहे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम आशिक जो किरदार ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया मसरूर थिया आहिनि फरमायो अबू बकर तोखे कंहिं ॿुधायो त अॼु मूंखे पाणीअ जी ज़रूरत पवंदी चओ सुभान अल्लाह अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सैयद यादि पियो अॼु बि आधी रात जो मूंखे सुहिणो सैयद यादि पियो निंड नेणनि जी फिटी मूंखे हो त हर हर यादि पियो ओ मुंहिंजा दा तोखे असांखे इश्क न आहे लूम न आहे मुहबत न आहे डंक कोन लॻो आहे तॾहिं निंड खयूं थी वञे जीअं बुबकाई तोता भंग पियूं भंग जा पन खायूं ऐं झूटंदा आहिनि वेठा ईअं वेठो पियो मजलिस ॿुधी पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जिन खे हौड़ में दर्द हूंदो आहे निंड न ईंदी आहे ॾाठ में सूर हूंदो आहे निंड न ईंदी आहे पेट में सूर हूंदो आहे निंड न ईंदी आहे मथे में सूर हूंदो आहे निंड न ईंदी आहे छो त सिकी जा सुतियास आया न उथियास भेनर आऊं भुलियास न त सिक सुम्हण छा लॻे आशिक़ बि सदाईं वरी निंडूं बि करी मुंहिंजा दोस्तो सिद्दीक़ अकबर अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह उन ॾींहं खां वठी मुंहिंजा महबूब हर रात में सुभान अल्लाह हर रात में रोई रोई रात विहाणी दरना दिल पर खोली थो रोई रोई रात विहाणी दरना दिल पर खोली थो प्यार ॾई परवान बनाए प्यार ॾई परवान बनाए राह रंदन में रोली थो दरना दिल पर खोली थो या रसूल अल्लाह उन रात खां वठी अबू बकर निंड न कई आहे इशा जी नमाज़ अदा करे लोग सुम्ही पवंदो आहे हर रात मौसम मुताबिक़ पाणीअ जी खली भरे बीहंदो आहियां मतां महबूब सॾु कनि ग़ुलाम हाज़िर न हुजे छो त पाण ई दुम हो आउं बि अॻ भरी थियां मतां चवे में बलोच त कमीणीअ मां की न थियो ज़िक्र कयो अल्लाह अची वियो सुहिणो दिलबर साईं अची वियो रंगड़ो हिते रची वियो शैतान अॼु बची वियो मेलो हिते मची वियो अल्लाह मातली खां सुहिणो दिलबर साईं अची वियो सुहिणो दिलबर साईं अची वियो